अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 7 अप्रैल मंडे। सुबुह जा थिया आहिनि पूरा 8 ऐं इरादा डावाडोल आहिनि। सोचां पई व्लॉग न ठाहियां ऐं हूअं बि अॼुकल्ह मुंहिंजा इरादा डावाडोल आहिनि। मतिलबु मां सोचां थी त शायदि मां बंदि कयां डेली लाइफ व्लॉग्स ठाहिण, या त यूट्यूब ई छॾे ॾियां। ईअं कॾहिं कॾहिं मूड थिए त मां का वीडियो ठाहे वठां कुकिंग जी या क्राफ्टिंग जी, अहिड़े क़िस्म जी। छो त मां जंहिं मक़सद सां यूट्यूब ते कमु करणु शुरू कयो हो, उहो मक़सदु हुयो त सिंधीअ में वीडियोज़ न हुयूं, त मां चाहियां पई त उन खोट खे पूरो कयां। ऐं ॿियो त जेको कुझु मूंखे अचे थो उहो ॿियनि सां शेयर कयां, यानी जेको बि इल्मु हुनर अलाह जो ॾिनो ज़रूरु पुरज़ो जेको बि हुयो उहो मां शेयर करणु पई चाहियां। त उहे मुंहिंजा ॿई मक़सद तक़रीबन पूरा थी विया आहिनि। अलाए 2,500 शायदि वीडियोज़ हूंदियूं, मां हाणे रिसेंटली मां काउंट न कयो आहे, मुंहिंजो अंदाज़ो आहे त एतिरी ई आहिनि। सो पैसा कमाइण मुंहिंजो कॾहिं बि मक़सदु न हुयो यूट्यूब तां। हूअं त हाणे ज़िंदगी में घणा ई पैसा कमाया आहिनि, जॉब कई आहे, एग्ज़िबिशन्स कयूं आहिनि, क्राफ्टिंग कई आहे, इन्हनि जे ज़रिए मां इलाही सारा पैसा बि कमाया आहिनि। ज़िंदगी जी ज़रूरत आहे, उनखां बिल्कुलु बि इनकार कोन्हे। बाक़ी यूट्यूब मां इन लाइ न जॉइन कयो हो। ऐं हूअं बि तव्हां अॼुकल्ह ॾिसंदा हूंदव त मुंहिंजे वीडियोज़ ते तव्हांखे इश्तिहार नज़र न ईंदा, कोई एड न हलंदा हूंदा आहिनि। वजह इहा ई आहे त मूं पाण ई उन्हनि खे बंदि करे छॾियो आहे, त मुंहिंजो कोई इंट्रस्ट कोन्हे। ईअं न आहे त का वॾाई आहे या तकबुर आहे या मूं वटि असुलु पैसो बसि वहे थो घणो थी वियो आहे, न, अहिड़ो कुझु बि न आहे। अहिड़ो कुझु बि न आहे। पैसा हर कंहिंखे हर वक़्तु खपंदा आहिनि ऐं जेसि ताईं इंसानु जीअरो आहे ज़िंदगी जूं ज़रूरतूं आहिनि ई आहिनि, पर अलाह उहे मुंहिंजी पूरियूं करे थो, त इहो ज़रियो मूं न ठाहियो हो। सो मूंखे अक्सर इहो ख़्यालु ईंदो आहे त बसि कयां, हाणे घणो थी वियो आहे, काफ़ी थी वियो आहे। ऐं पंहिंजे मुंहुं जॾहिं माण्हू कमु करे थो न, त मां उथियमि, कमु शुरू कयमि, केतिरो कयमि, ख़तमु कयमि, रेस्ट कयमि, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे। ऐं हीअं हर कमु ज़रूरु शेयर करणु हिकिड़ो बहरहाल ज़िमेदारीअ जो ऐं ॾुखियो कमु बि आहे। इहो आसानु कोन्हे एॾो, ऐं जेके वीडियोज़ ठाहींदा हूंदा उन्हनि खे अंदाज़ो हूंदो। त कंहिं कंहिं महिल मूंखे इहो ख़्यालु ज़रूरु ईंदो आहे त बसि हाणे बसि करणु घुरिजे। ईअं कॾहिं कॾहिं मूड थिए का नई शइ हुजे, कुझु नओं ठाहियां, उहो मां तव्हां सां शेयर कयां। बाक़ी हे जेको हिन महिल तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो त रोज़ जो कमु आहे, ठीकु आहे न। सो शायदि केॾी मां चुपचाप स्किप करे वञा सभु कुझु इहो। सो जेको मूंखे मिस करे उहो मूंसां कॉन्टेक्ट करे सघे थो पंहिंजो इंस्टाग्राम ते। इहे त आहिनि न, इहे सोशल साइट्स आहिनि जिन ते माण्हू रहे थो। बाक़ी हे रेग्युलर वीडियो ठाहिणु ॾाढो थकिजां थी हाणे, ॿियो कुझु न आहे बसि। ऐं सोचां थी त मक़सदु बि कंहिं हद ताईं मुंहिंजो पूरो थी वियो आहे, जेको मक़सदु खणी मां इहे कमु करणु शुरू कयो हो। सो बसि ॻाल्हियूं थी वियूं इलाही। कल्ह हे मां पंहिंजो सूट हिकिड़ो भिॼाए करे विधो सुकण लाइ। सो हाणे कमु शुरू थी कयां, हिकिड़ो ॿ करे रोज़ु कयां थी। शायदि 8-9 हूंदा जोड़ा। 6 त अहिड़ा आहिनि जेके मां चाहींदमि अहिड़े क़िस्म जा ॿाहिरि पाइण लाइ, ऐं 3 या 4 आहिनि जेके मूंखे घर जे लाइ सिबणा आहिनि। हालांकि मां नवां कपिड़ा न पाए सघंदी आहियां, कपिड़ो जेतिरो पुराणो थींदो वेंदो ओतिरो मुंहिंजे लाइ उहो क़ीमती थींदो वेंदो। सो हिनखे खणां थी, हिकिड़ो 2 नओं वॻो मां सिबां थी, सॉरी भिॼायां थी। ऐं कुझु ॾींहं महिमान घर में हूंदा, शायदि हफ़्तो खनि, त पोइ थोरो मुंहिंजो कमु सिलाई वग़ैरह जो एतिरो स्पीड सां न थी सघंदो जीअं मां कंदी आहियां, पर थोरो घणो रोज़ानो कमु त कबो ई, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि त कल्ह अदी अलमास काज़ी कयो कमेंट त छो भला महिमाननि खे भाॼी खाराई अथव, तव्हां चिकन पचाईंदा आहियो रोज़ु। हिकु त रोज़ु चिकन कोन पचाईंदा आहियूं, सब्ज़ी दाल इलाही पचंदी आहे मूं वटि। ऐं ॿियो त माशाल्लाह महिमान हफ़्तो रहंदा 3 टाइम रोज़, त वैरायटी हूंदी खाधे जी यकीननि। ईअं न आहे त हर रोज़ु मां उन्हनि खे इहो ई भिंडियूं ऐं पटाटा खाराईंदमि, ईअं कोन कंदमि। सो बहरहाल राति जो असांखे चांवरनि सां अहिड़े क़िस्म जी शयूं वणंदियूं आहिनि। तरियल भिंडियूं ॿार शौक़ सां खाईंदा आहिनि, पटाटनि जी भाॼी बि, त उन हिसाब सां। बाक़ी हाणे रोज़ानो ज़ाहिर कुझु न कुझु डिफरेंट हूंदो। सो हलां थी हाणे हिन कपिड़े खे, हिन वॻे खे वेढ़े रखां ऐं हिकिड़ो 2 कपिड़ा ॿिया भिॼायां, कुझु किचन में कमु कयां। 11:30 थिया आहिनि पूरा। थांव इलाही हुया, मां काफ़ी अंदरि करे चुकी आहियां, बसि चमचा बचाया अथमि। चिकन कढी रखियो आहे, मंझंदि जो पचाईंदमि चिकन जो बोड़ रस पटाटनि वारो, सिंपल, ॿार बि शौक़ सां खाईंदा आहिनि। ऐं हिते मां मसालो रेडी करे छॾियो आहे।
जेसि ताईं चिकन जा ॻंढा डीफ्रॉस्ट थियनि उहे ईअं त न विझंदमि ज़ाहिर आहे। ऐं बसर बि जॾहिं सुठो ॻरी वेंदो, छो त चिकन जल्दी ॻरंदो आहे, इन करे मां चिकन जे ॿोड़ में बसर ऐं टमाटर पहिरियों खां ई ॻारे छॾींदी आहियां। सो इहो हिते थी रहियो आहे कमु। अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह लंच असां करे छॾियोसीं। हीअ ॿोड़ अञा बचियल आहे इलाही सारो, छो त मूंखे इहो हूंदो आहे त खुटे न खुटे न खुटे न बसि पोइ। ऐं असां सभु मानी खाई चुका आहियूं, अञा सुराण अचण वारी आहे। मां एक्स्ट्रा मानी बि पचाई, छो त नंढड़ा ॿार आहिनि त ईअं न थिए त पोइ कंहिंखे वधीक खपे या थोरी देरि खां पोइ बुख लॻे। ॿारनि जी आदत हूंदी आहे, टाइम सां न खाईंदा आहिनि। खीर बि थधो थी वियो आहे त इहो हाणे मां अंदरि कंदमि। ऐं हिन महिल पूरा 2:30 थिया आहिनि। मां निमाज़ पढ़ी विंजी सिंजी हर कमु करे वांदी थी चुकी आहियां। कुझु पंहिंजा कपिड़ा बि मां भिॼाया जेके श्रिंक करे रखंदी थी वञा। ॾिसां त कहिड़ा पाण थी सिबां, कहिड़ा दर्जीअ खे थी ॾियां। हिकिड़ो त हे आहे, हीउ कलर मूंखे ॾाढो वणंदो आहे हमेशह। ऐं 3 जोड़ा आहिनि। हा, हे आहे हिकिड़ो, हे वाइट शलवार सां। हिन जो रओ त अहिड़ो आहे जेको हिन जो भाउ भेण बि नथो लॻे कान। बसि हुन रए में बसि थोरो थोरो हे पीच कलर आहे, इहो हल्को आहे। ऐं हिकिड़ो हे त इहे 3 मुंहिंजा। हाणे मां फाइनली पंहिंजा सभु कपिड़ा जेके आहिनि उहे श्रिंक करे रखी छॾिया आहिनि। हे ढेर सारा हिते पिया आहिनि। रोज़ हिननि खे पिसाईंदी सुकाईंदी वेड़े रखंदी वेंदी आहियां। सो इहे थी चुका आहिनि हिन महिल ताईं। सिबण जो मूंखे फ़िलहालु माहौल या के आसार नज़र नथा अचनि, छो त हाणे मां खाइण पीअण खां पोइ सभु कमु करण खां पोइ कंदमि निंड कई या आरामु कयो, जेको बि थियो ॿिन्ही मां। सो फ़िलहालु आराम जो टाइम आहे। राति जे लाइ चांवर अची विया आहिनि ऐं बत्ती ॿारिजे पहिरियों त। चिकन जो बोर्ड इलाही सारो पियो आहे ऐं उन सां गॾु गॾु मां शामी कबाब तरींदमि। त हाणे मां पहिरियों चांवर भिॼायां। इन खां अलावा जंहिं कमरे में महिमान रहियल आहिनि उनजो पखे जो बटण ख़राबु थी वियो आहे त इलेक्ट्रीशियन खे घुरायो आहे, उहो बि अचण वारो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजी नमाज़ पढ़ी मैं हाणे कबाब रखिया अथमि तरण जे लाइ। हिते पाणी रखियो आहे, चांवर बॉइल कंदमि। ऐं बोर्ड चिकन जो काफ़ी सारो पियो आहे त इहो गरम कंदमि, फस्ट क्लास कमु थी वेंदो। ऐं ॿारनि खे उन्हनि जा पेरेंट्स वठी विया आहिनि ॿाहिरि पार्क में, इन करे थोरी देरि हो विया आहिनि इंजॉय करणु। ऐं इन विच में मां हिते मानी पचाए वठंदमि। माशाल्लाह खाई पी सभु कुझु वाइंड अप बि करे छॾियो। बसि इहो बोर्ड बचियो आहे, इहो कढी रखंदमि। ऐं मूंखे बिल्कुलु यादि ई न रहियो त मां विच में को व्लॉग खे कुझु रिकॉर्ड कयां। सभिनी खाई वरितो आहे, हिन महिल 8:30 थिया आहिनि ऐं मूंखां बिल्कुलु बि विसरी वियो त मुंहिंजो व्लॉग कुझु प्रोसेस में आहे। सो हाणे तव्हांखे मां मोकिलाईंदमि अॼु हिन व्लॉग मां। असांजी कचहरी हले थी माशाल्लाह। सो सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। हाय कयो हरीम। सो हे मुंहिंजा वेठा आहिनि ॿार। असांजी कचहरी लॻी पई आहे, मोकिलायूं था। इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। सुभाणे ताईं अल्लाह वारे।